नाज़रीन एसएस न्यूज़ जी पहिरीं सालगिरह के सिलसिले में मेहर भरसा ॻोठ बुटसराई में तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जो केक सूबाई सलाहकार अशर ज़क़वात ऐं मज़हबी मामला फयाज़ अली बुट काटियो। उन मौक़े ते सूबाई सलाहकार अशर ज़क़वात ऐं मज़हबी मामला फयाज़ अली बुट ऐं ॿियनि एसएस न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल गनी मीरानी सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया आहिनि। ॾाढी ख़ुशी थी आहे त एसएस न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो केक तव्हां भाइरनि सां गॾिजी कटियो आहे ऐं थोरे अरसे में तमामु बहितरीन चैनल जेको आहे हीउ उते सॼे नाज़रीन में ॾिठो वञे थो, सॼी दुनिया ताईं हले थो। जेके बि हिन जा व्यूअर्स आहिनि उहे सभु हिन खे बाक़ाइदा ॾिसनि था। मां इहो हितां जे रिपोर्टर्स खे, हुन जी इंतिज़ामिया खे, हुन जा जेके बि चाहींदड़ आहिनि, फॉलोअर्स आहिनि, सभिनी खे दिलि जी निहायत गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। पहिरीं सालगिरह जे मौक़े ते असीं दिलि जी गहराइनि सां सॼी टीम खे, सथ खे मुबारकबाद ॾियूं था। ऐं एसएस न्यूज़ वाहिद सैटेलाइट न्यूज़ चैनल आहे जेको थोरे अरसे में सिंध जी अवाम जा मसइला आला ऐवाननि ताईं पहुचाया आहिनि। पहिरीं सालगिरह आहे ऐं एसएस न्यूज़ सिंध में हिकिड़ो थोरे अरसे में 1 साल जो अरसो थियो आहे, हुन में तमामु बहितरीन कामयाबी माणी आहे ऐं सिंध में हुन जा जेके बि रिपोर्टर आहिनि तमामु बहितरीन सलाहियतुनि वारा रिपोर्टर। ऐं ख़ालिद चांडियो सीनियर साहब आहे जंहिंजो वसी तजुर्बो आहे इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया में, उन जी ज़ेर इदारत में जेको आहे असां उमेद था कयूं त एसएस न्यूज़ सिंध जे मज़लूमनि जो आवाज़ु बणिजंदो। ताईं बि न पहुचंदो उनखे एसएस न्यूज़ ऐं ॿिया जेके बि चैनल आहिनि इलेक्ट्रॉनिक्स, उन्हनि दुनिया जो आवाज़ु बणाए छॾियो। अॼु मज़लूम पंहिंजो पाण खे अकेलो कोन थो सम्झे, उहो सम्झे थो त जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ु जेकॾहिं सगारियूं धुरियूं नथियूं ॿुधनि त हुननि जो ॿियो दरवाज़ो आहे पंहिंजे इंसाफ़ हासिलु करण जे लाइ, उहा मीडिया आहे जंहिंजे तवसुस सां हू पंहिंजे आवाज़ खे सॼी दुनिया ताईं पहुचाए पियो।